नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ सफ़र कॉलोनी ऐं अशरफ कॉलोनी में बरसात सबब ॿुॾी वियल इलाइक़नि जी सार रहण जे लाइ MNA शाज़िया मरी जे फर्ज़ंद उसामा मरी ॿोॾि मुतासिर इलाइक़े जो दौरो कयो। अवाम खे ख़ातिरी कराई त हिन मुश्किल जे वक़्त में अवाम सां गॾु आहियां, पाणी तमामु घणो, उन खे कढण जूं पूरी कोशिशूं करे रहियो आहियां। इन मौक़े ते उसामा मरी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोशिश पहिरें ॾींहं खां लॻा पिया आहियूं। असल में पाणी हद खां वधीक आहे, पाणी जे घटि हुजे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। उन खां पोइ जेका आख़िरी बरसाति आई आहे उन कमु सफ़ा लेवल करे छॾियो। उन खां पोइ कोशिश में लॻा पिया आहियूं, मशीनूं लॻायूं अथऊं। अॼु DC साहब राति पर असां मीटिंग कई आहे, नक्शा वक्शा घुराइनि, सॼो डिस्कस कयो। हाणे ॿ तरीक़ा आहिनि त नेचुरल कट लॻायूं या मशीनूं लिफ्ट करियूं। हाणे जे कटनि में त माण्हुनि जा कुझु ॻोठ बि मुतासिर थींदा, त उहे थोरो ख़्यालु कंदे सोचियो इहो वञे पियो त जे ट्रांसफॉर्मर मशीनूं, छो जो ॾिसो 2011 में वफ़ाक़ी हुकूमत हुई पीपल्स पार्टी जी, हर शइ मुहैया हुई असां वटि। हींअर उहो जेको आहे न वाबडा ताबुन ठुप नथी करे, त उन हिसाब में कोशिश में लॻा पिया आहियूं। इंशाल्लाह अॼु ताईं फुल फाइनल प्लान थी वेंदो। अदी शाज़िया अचे पई, वरी विज़िट करे थी, खाई वग़ैरह DC साहब सां वञे थी पई, राति हथूं गोई, उन खां पोइ सॼो प्लानिंग ठाहियो आहे असां। इंशाल्लाह अॼु उन ते लाइ अमल शुरू थी वेंदो हलियो। जेको बि हूंदो मशीनरी असीं अरेंज करियूं था पिया। जे कट बहितर ऑप्शन लॻंदो त उहो कंदासीं, जे मशीन बहितर ऑप्शन लॻंदी त उहो कंदासीं। पाणी जाम आहे, हाणे ताईं ॾिसो पिया पेरूमल वारे पासे खां बि जाम पाणी अचे पियो, अञा सिधो लहे पियो हेठि, जेको खाई पियो वञे। त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी खे घस ॾियणो पवंदो, त उन हिसाब में कोशिश करियूं था पिया त ॻोठ मुतासिर न थियनि। छो जो हाणे अञा घर त सिर्फ़ु पाणी में ॿुॾल आहिनि, वधीक पाणी आयो त घर लुड़ी वेंदा हलिया। त कोशिश इहा असांजी शुरू खां ई रही आहे, पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे फंडनि जा हिसाब कुझु घटि हूंदा आहिनि केॾीमहिल। छो जो 2011 में असांजी हुकूमत हुई, जेका 13 में ख़तमु थी, उन खां पोइ 7 साल वफ़ाक़ में असांजी हुकूमत कोन्हे का। त उन हिसाब सां सिंध हुकूमत खे तव्हांखे बि इल्मु आहे त फंड कोन था मिलनि। हींअर बि 850 जेके सिंध हुकूमत वारा बि उहे माना उहो फंड हुन जेको पैकेज जो ऐलान कयो उन में हणी असांखे ॾेई छॾियो, मथां बचा 300, पर 300 या 400 ॻाल्हि त साॻी थी वई न। उन में बि तव्हां अचो 2 सालनि खां जेको सिंध हुकूमत जो जेको बि फंड आहे उहो हुनखे पूरो नथो पियो मिले, त असीं उन कैपेसिटी में कमु न पिया था करे सघूं। इंशाल्लाह कोशिश इहा ई आहे त हिते हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहियो वञे। अदी जी बि इहा ई राति ॻाल्हि ॿोल हली पई अदी जी, त जीअं ई को हीउ मसइलो हिन मां हल करियूं था त हिकिड़ो परमानेंट सोल्यूशन ॾियणो पवंदो। छो जो कॾहिं बि बरसाती आफ़तूं आहिनि, हिन साल आहिनि, लाज़मी कोन्हे अॻे साल न अचनि। तव्हांखे का ख़बर कोन्हे, मथां आहे अलाह जे तरफ़ां शइ, असां कोन था उनखे कंट्रोल करे सघूं। पर हा एतिरो करे सघूं था त अहिड़ो को सिस्टम या अहिड़ो को टेक्निकल सिस्टम रूट ठाहे छॾियूं जो ही पाणी जेको घर ॿुॾंदा न, बनियूं ॿुॾनि ख़ैर अलाह मालिक, बनियूं पोइ थियूं थी वञनि, माण्हुनि जा घर न ॿुॾनि। माण्हू जेके वीचारा ॾाढा मुतासिर था थियनि, रोडनि ते वेठा आहिनि, असांखे सुठो कोन थो लॻे। असीं बि उन्हनि सां गॾु ई रोडनि ते आहियूं, असांखे बि निंड न ईंदी जेसि ताईं ही वीचारा रोड ते वेठा आहिनि। बसि कोशिशि करियूं था पंहिंजे तरफ़ां पूरी, हलनि पियूं। तव्हां छंडणूं हलनि पियूं, छंडणूं सभु हलनि पियूं। पाणी जाम आहे, वक़्तु लॻंदो। हुते तव्हां वञो मलाहनि जे ॻोठनि में, लिफ्ट लॻाई आहे, 2 ॾींहंनि खां हले पई, पाणी एतिरो लथो आहे, त पाणी जाम आहे। अलाह ख़ैर कंदो, कोशिश में लॻा पिया आहियूं। घर कोन था वेहूं, घर कोन वेहंदासीं, कोशिशि कंदासीं, ठीकु आहे न। वधीक अलाह बहितर, अलाह सां हिम्मत ॾियण वारो आहे, सब उन जे हथ में, असां कोशिश में पंहिंजी मसरूफ़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।